बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा बान्हा हर मर्ज़ हर दर्द जी दवा दारू इलाज आहे। पर हिकड़ी ॻाल्हि याद रखजो, अवां जे अंदर में जेका दिल आ, इन्ही दिल में जॾहिं परेशानियूं अची वञन, अवां जी दिल बेकरार रहे, पैसा भी जामन, हर शय आ, पर दिल खे सुकून नाहे, दिल खे करार नाहे। अल्लाह पाक फरमाए तो इन्ही बीमारी जो इलाज न मूं कई दवा में रखियो आ, न कई डॉक्टर हकीम वट रखियो आ। इन्ही मर्ज़ बीमारी जो इलाज सिर्फ मां रब करीम जो जिक्र आहे। जॾहिं पाण खे परेशान महसूस कयो, सुकून न हुजे, हर तरह जूं आसाइशूं आराम भी आहिनि, पर पोइ बि दिल बेकरार आ, त पोइ समझी वञ तुंहिंजी दिल खे अल्लाह जे ज़िक्र जी ज़रूरत आ। छो त दिल जी ग़िज़ा अल्लाह पाक पंहिंजो ज़िक्र रखियो आ। अल्लाह से ॿी जाइ ते फरमायो वयसअलूनक अनिर रूह कुलिर रूह मिन अम्रि रब्बी। मुझा महबूब माण्हू तोखां सवाल था कन त रूह कहिड़ी शइ आ, अवां उन्हनि खे ॿुधायो रूह अल्लाह जे अमरनि मजां अमर आ, अल्लाह जे हुक्मनि मजां हुक्म आहे। प्यारा मुस्लमान भाइरो, इन रूह जी ग़िज़ा अल्लाह पाक पंहिंजो ज़िक्र रखियो आ। जेतिरो रूह खे रूहानी खाधो खाराईंदे, अल्लाह जे ज़िक्र खां ढो कराईंदे, वेठो हूंदे साकाणीअ में जलवा पियो कंदे मके मदीने जा। हिक आशिक़ वाह जो तर्जुमो कयो आहे इन आयत। फरमाए तो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। दिल के तसल्ली, रूह के राहत सिर्फ रब करीम जे ज़िक्र सां मिलंदी। अल्लाह साईं जी याद सां मुझा प्यारा मुस्लमान भाइरो, ॿी जाइ ते अल्लाह साईं फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूनी वला तकफुरून। अल्लाह से फरमाए तो अवां मां रब के याद कयो त मां रब तव्हां खे याद कयो। सुभान अल्लाह। हाणे असां अल्लाह पाक खे याद कयूं था, अल्लाह अल्लाह अल्लाह, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, पर असां माननि खे रब कीअं याद कंदो आहे। हदीस पाक में आए मुझा माना तू ज़मीन ते मां रब जो ज़िक्र कंदो आहीं, मां वरी अर्श ते तुंहिंजो ज़िक्र कंदो आहियां। जेकॾहिं तू कहीं मेड़ाके में मजमे में मां अल्लाह जो ज़िक्र कंदो आहीं, त मां दुनिया जी महफ़िल खां भली महफ़िल मलाइकन जी में भी तोखे याद कंदो आहियां। सुभान अल्लाह। जे मां रब खे अकेलाई में याद कंदे, अकेले
अकेलो थी त पोइ मां रब तोखे बि अकेलाई में याद फरमाई। प्यारा मुसलमान भाइरो, हदीस पाक में आ कुछ मलाइक ज़मीन खां मथे ईंदा, अल्लाह जी बारगाह में हाज़िर थींदा। अल्लाह पाक ख़बर भी आ रब करीम आलिमुल गैब व शहादा रब्बा सारो इल्मात किथां मलाइका चलदा पिया, पर पोइ बि असां तव्हांखे मालूमात ॾियण जे लाइ, असां तव्हांखे ॿुधाइण जे लाइ अल्लाह से मलाइकनि खां पुछंदो आ, मुंहिंजा मलाइको अवां किथां पिया अचो। मलाइका अर्ज़ कंदा, रब असीं ॿेले पार विया हुआसीं, इसा कानी जे इलाइक़े में तुंहिंजा बाना वेठा हा, उन तुंहिंजो ज़िक्र उन्हनि तुंहिंजो मारको ते अल्लाह पाक फरमाईंदो आ मलाइको छा उन्हनि माण्हुनि मां रब खे ॾिठो आहे जेके मूंखे यादि करे रहिया हा, मुंहिंजो ज़िक्र करे रहिया हा, छा उन्हनि मूंखे ॾिठो आ? अल्लाह पाक उन्हनि तोखे ॾिठो नाहे, पर तोखे तुंहिंजी तारीफ़ पे कयां, तुंहिंजी रहीमी करीमी पे बयान कयां, तुंहिंजी वॾाई वाखाण पे बयान कयां। तोखां बहिश्त घुरी रहिया हा, जहन्नम खां पनाह घुरी रहिया हा। अल्लाह पाक फरमाईंदो मलाइको उन्हनि मां रब खे अञा ॾिठो बि कोन्हे, पोइ एॾी तारीफ़ कनि था, मोहब्बत कनि था, पर जेकॾहिं मां रब खे ॾिसनि त पोइ उहे केतिरी मोहब्बत कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे त अणिठे जो सौदो आहे, पर जे मूं रब खे ॾिसनि पोइ त उहे मुंहिंजी मोहब्बत में दीवाना थी वेंदा। ऐं वाकई जीअं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा क़यामत वारे ॾियारे जॾहिं रोज़ेदार अल्लाह जी बारगाह में हाज़िर थींदा, रब करीम फरमाईंदो अमां हिकिड़े पासे बियो, मां ॿियनि जो हिसाब करे वठां। जॾहिं रब करीम ॿियनि जे हिसाब मां फारग थींदो, रोज़ेदारनि जे तरफ़ मुतवज्जह थी अल्लाह पाक फरमाईंदो, रोज़ेदारो अवां मुंहिंजे लाइ बुख उञ बर्दाश्त कई, अॼु उन जी जज़ा, उन जो सवाब, उन जो बदिलो मूं वटि ॿियो कोन्हे को। मां रब चाहियां थो त अॼु सभु पर्दा हटाए, सभु हिजाब हटाए अवां रोज़ेदारनि खे पंहिंजे सुहिणी सूरत ॾेखारियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजो नूर ॾेखारियां, पंहिंजो हुस्न जमाल ॾेखारियां, पोइ अल्लाह पाक पर्दा हटाईंदो, रोज़ेदारनि खे फरमाईंदो, रोज़ेदारो अवां खुले दिल सां मां रब करीम जो दीदार कयो। जॾहिं रोज़ेदार अल्लाह पाक जो दीदार कंदा, ठरी पवंदा, रब जो दीदार बंदि थींदो त बेहोश थी किरी पवंदा। अल्लाह से फरमाईंदो, हाणे वञो बाबे रैयान खां जन्नत में दाख़िल थी वञो। अर्ज़ कंदा, या बारी ताला असांखे हाणे बेइज्जत न खपे, असांखे हाणे हूरूं न खपनि, असांखे हाणे गुलमान न खपनि। करीम रब हाणे वरी असांखे साकानी मोकल, वरी असांखे या अल्लाह ॿेले पार मोकल, असांखे उथल विंदर मोकल, असां वापसि वञणु चाहियूं था। रब फरमाईंदो, छाजे लाइ? अर्ज़ कंदा, या रब करीम असांखे ख़बर कान हुई त रोज़े रखण जे बदिले तो रब जो दीदार नसीब थींदो। अॼु असांखे ख़बर पई आहे
हाणे वापस मोकल दुनिया में अगे रमज़ान जा रोज़ा रखियासीं हाणे 12 महीना रोज़ा रखंदासीं शाल तो मिठे रब जो दीदार थी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक फरमाए तो मलाइको उन्हनि मूंखे ॾिठो कोन रोज़ेदार ॾिसंदा त वरी वापस वञण जी ख़्वाहिश कंदा शहीद मां रब करीम जा शहीद बाना जिन मूंखे शहादत वक़्त ॾिठो उहे बिहिश्त खे बि पसंद कोन कंदा उहे चवंदा यार बकरीम असांखे जन्नत में मज़ो कोन थो अचे असांखे बिहिश्त में मज़ो कोन थो अचे असांखे वापस दुनिया में मोकल तुंहिंजे इश्क में तुंहिंजे नाले ते पंहिंजा सर कपायूं पंहिंजा सर कुर्बान कयूं जे वक़्त असां कुर्बानी पेश कई उन वक़्त तो करीम रब जो दीदार थियो हाणे बि असांजी दिल जी सदा आहे वापस वञी या रब तो ता कुर्बान थियूं मन ॿियो भेरो तो रब जो दीदार थी वञे सुभान अल्लाह अल्लाह से फरमाईंदो उन्हनि मुंहिंजनि ॿारनि मूंखे यादि पे कयो मुंहिंजो ज़िक्र पे कयो हालांकि उन्हनि मूंखे ॾिठो त कोन्हे ॾिठो त न आहे या अल्लाह पाक उन्हनि अवां खे कोन ॾिठो आहे पर अवां जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿुधायो आहे त अल्लाह पाक आहे रब रहीमा करीमा रब बख्शण वारो आहे राज़िक रब रहमान आहे अल्लाह पाक तुंहिंजे महबूब उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो आहे खुदा किसको कहते थे क्या जानते थे हम खुदा किसको कहते थे क्या जानते थे हम ये तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद ये तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद तुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन्हनि ॿुधो आहे लिहाज़ा अण ॾिठे अवां सां मोहबत कनि था अल्लाह फरमाईंदो आहे मलाइको जेकॾहिं मूंखे ॾिसंदा त पोइ अलाए केतिरो मूंखे यादि कंदा जे मूंखे ॾिसनि पोइ केतिरो यादि कंदा त दोस्तो हे सौदा आहिनि अण ॾिठे जा अण ॾिठे जा सौदा बहलूल दाना हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे हारून रशीद बादशाह जे दौर में उन जी घरवारी ज़ुबैदा हिकिड़े न्याणे ॿाहिर शहर खां निकिता ददले दरिया जे किनारे ते इहो बहलूल दाना वेठो हो कम कहिड़ो पे कयई मिट्टी जा बर्तन बनाए नंढड़ा नंढड़ा रखंदो आयो बादशाह पुछो बहलूल दाना है थाम छाजा आहिनि बर्तन छाजा आहिनि ये घर छा जान चवन लगो बादशाह ये जन्नत जा घर मां सौदो वेठो करां जेके खपे जन्नत जो घर वठे बादशाह पुछो घणा रुपया चयाई 10 रुपया वठंदुसि सुभान अल्लाह 10 रुपया बादशाह तो कोन वरतो बादशाह जी ज़ाल ज़ुबैदा वरतो 10 रुपया नहीं घर वर
जॾहिं रात जो घर मोटी आया हारून रशीद बादशाह तो चवे त मां ख्वाब पियो ॾिसां निंड पियो लां त बेश्त में पियो फिरां ऐं हिकिड़ी जाइ आ घर आ उन ते नालो लिखियो पियो आहे ज़ुबैदा मंज़िल ज़ुबैदा मंज़िल मूं मलाइकनि खां पुछो हे त मुंहिंजी घरवारी जो नालो आहे मलाइकनि ॿुधायो हारून रशीद बादशाह बिल्कुलु अवां जी ज़ाल जो ही बंगलो आ घर आ कल शाम जो अल्लाह जे वलीअ खां हुन 10 में सौदो कयो 10 रुपए में वरतो थई बादशाह जी अख खुली वई ज़ुबैदा खे उथारी हल त हलऊं वज़ू कर बहलूल सां मिलूं मोटी जॾहिं दजले दरिया जे किनारे ते आया बहलूल साॻी जाइ ते वेठो आ बादशाह हिकिड़ो घर खयो 10 रुपया कढी ॾिनई बहलूल हे 10 रुपया वठ हे घर मुंहिंजे हवाले कर बहलूल चवण लॻो बादशाह 10 रुपए जो नाहे 50,000 जो आहे बादशाह जो कल मुंहिंजी ज़ाल तोखां 10 में वरतो आहे 50,000 रातों रात बहलूल दाना चवण लॻो बादशाह कल जेके सौदागर हा वापारी हुआ उन्हनि अण ॾिठो सौदो कयो तूं रात ताज़ो ॾिसी आयो आहीं त सौदो सचो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सौदो सचो आ गलत गाल मां कान कई आ प्यारा मुसलमान भाइरो हे जेके जलसान हे जेके अल्लाह जे रसूल जा मारकान रोज़ो आ नमाज आ जो कुछ अमल कयूं था इहो हींअर अण ॾिठे जो सौदो आ जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े ख़बर पवंदी पोइ पछताईंदासीं यार जेकॾहिं न पहिरीं ख़बर हुजे हा इलाही नमाज़ूं पढ़ूं आ इलाही अल्लाह पाक जो ज़िक्र कयूं आ हाणे अण ॾिठे जो सौदो आ हिकु दफ़ो रमज़ान में सुभान अल्लाह चवण सां रब करीम लख नेकियूं अता फरमाए थो हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ केॾो मज़ो लॻो पियो रमज़ान शरीफ़ में वांदा वेठा आहियूं फिरंदा पिया आहियूं दुकान ते हुजो मुंहिंजा प्यारा ट्रैक्टर पिया हलायो लाबारो पिया कयो बनीअ जो कमु पिया कयो अहिड़े रमज़ान में जेकॾहिं न हुआ सुभान अल्लाह चवंदा रहंदा अवां जी झोलीअ में लखूं नेकियूं अची वेंदियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिटाई साहब फरमाए थो तन तस्बी मन मणियूं दिल तबूरो जल तजूं से कल भजूं वहदत सुर वजल वहदहू ला शरीक ल इहो राग रगल पोए सुताई सुहल निंड इबादत जल जे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह फरमाए थो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब अवां जे दिलनि जो आराम सुकून करार मां रब पंहिंजे ज़िक्र में रखी छॾियो आहे मुंहिंजा बाना तूं गुरबत खे न ॾिसजां पैसे ॾोकड़ खे न ॾिसजां ज़मीनदारू खे न ॾिसजां भली तूं ग़रीब आहीं मिस्कीन आहीं पर जेकॾहिं तुंहिंजे दिल में मां रब जी यादि आहे मुंहिंजो ज़िक्र आहे त पोइ तूं ग़रीब नहीं तूं ॿिन्ही जहाननि में अमीर आहीं तूं मूंखे पंहिंजे दिल में यादि कर मूंसां मोहबत कर
सॼो ॾींहुं न सही, सॼी राति न सही, पर के अहिड़ा वक़्त कढ जंहिंमें तूं मूं रब करीम खे यादि करे सघीं। राति जो बिस्तरे ते अची तब ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदे कंदे सुम्ही पो। सुबुह जो उथे तब कमकार ॾे निकिरी त तुंहिंजे ज़बान ते मां अल्लाह जो ज़िक्र हुजे। पोइ तूं ॾिसजां तुंहिंजो खीसो ख़ाली कोन रहंदो, तुंहिंजो हथ खाली कोन रहंदो, तुंहिंजी दिलि तंग कान थींदी, परेशान कान थींदी। मां रब पंहिंजे ज़िक्र जे सदके तुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। अल्लाह पाक जा जेके ज़िक्र आहिनि उन्हनि में ज़िक्र जे लिहाज़ सां सभ खां वधीक ला इलाहा इल्लल्लाह आसान कलमो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह भलो ज़िक्र। जेका रब जी इबादत आ उन इबादत में पहिरें दर्जे जी नमाज आहे। नमाज जहिड़ी ॿी इबादत कान्हे का। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, मेराज वारी रात अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज शरीफ ते वञी रहिया हा। पहिरें आसमान ते अल्लाह जे महबूब ॾिठो त हिकिड़ा अहिड़ा मलाइकल जेके भी पिया अल्लाह जो ज़िक्र कनि बीठा। वरी ॿी आसमान ते पहुता त महबूब ॾिठो ॿी आसमान ते अहिड़ा मलाइकल जेके रुकूअ में हथ रखी बीठा, रुकूअ वारी सूरत, किथे सजदे में, किथे कहिड़ी हालत में। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिब्राईल अमीन हे मलाइका कॾहिं खां अल्लाह जी इबादत में बीठा। जिब्राईल अमीन अर्ज़ कयो, सोनो जॾां खां रब इन्हनि खे पैदा कयो आ तॾां खां अल्लाह जी बारगाह में ईअं बीठा ई बीठा आहिनि। साईं करीमन खे अखियुनि में लुड़क अची विया त हे मलाइका त मुंहिंजी उम्मत खे इबादत में मारे विया। जॾां खां पैदा थिया के बीठा आहिनि, के रुकू में आहिनि, के सजदे में आहिनि, के क़ुरान पिया पढ़नि। अल्लाह पाक फरमायो, मुंहिंजा महबूब अवां रो न, मुंहिंजा हबीब मां अवां जी उम्मत खे अहिड़ी नमाज़ ॾेई थो छॾियां जंहिंमें बीहण बि आहे, क़याम बि आहे, जंहिंमें रुकू भी आहे, जंहिंमें सजदा भी आहिनि, जंहिंमें अतहियात भी आहे, जंहिंमें क़ुरान पाक जी तिलावत आहे। आहिनि पंज नमाज़ूं। मुंहिंजा हबीब पंहिंजी उम्मत खे चओ ताक़ीद सां इहे पंज नमाज़ूं पढ़ी अचनि, मां उन्हनि खे मलाइकनि वारी इबादत खां बि वाधारे सवाब अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। जेका हमद आ, तस्बीह, ज़िक्र में ला इलाहा इल्लल्लाह, इबादत में नमाज जहिड़ी ॿी इबादत कान्हे। ऐं जेका हज़रत रब करीम जी हमद आहे, तस्बीह आहे, तकबीर आहे, उहे वरी टे कलमा आहिनि जेके मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पाक शहजादी सैयदा फातिमा ज़हरा खे अता फरमाया। छा चवंदा आहियूं? फातिमा वारी तस्बीह, तस्बीह फातिमा, यानी हर नमाज खां बाद, पर हूअं बि 33 दफ़ा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह, वरी 33 दफ़ा चओ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह,
वरी 34 दफ़ा अल्लाहु अकबर चओ। मुंहिंजा प्यारा समुंड जे पाणीअ जी जेतिरी झाग आ गिजाए एतिरा बि गुनाह हूंदा रब मां फरमाए छॾींदो आहे। अहिड़ा कलिमा जिन सां रब खे यादि कबो आहे, अल्लाह जो ज़िक्र कबो आहे। पर असां गाफ़िल आहियूं। टाइम हूंदे सूंदे बि मुंहिंजा प्यारा इहे तस्बीहूं कोन पढ़ंदा आहियूं, अल्लाह जो ज़िक्र कोन कंदा आहियूं। जॾहिं ही जहान पूरो थींदो, असांजी हयाती जे पूरी थींदी, ज़ाहिरी अखियूं बंदि थी वेंदियूं, पोइ डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, वक्त पर काफी है कतरा आप खुश हंगाम का, जल गया खेत बरसा मी तो फिर किस काम का। जॾहिं खेत हरा भरा हा, कणकूं हुयूं, फुटियूं हुयूं, टमाटा हा, मिर्च हा, बारिश जी ज़रूरत हुई, पाणी जी अचे हा। पर हाणे जॾहिं सभु कुझु ख़तम थी वियो, हाणे अची बरसाति लथी आहे, उहा कहिड़े कम? जेसि ताईं पाण जीअर आहियूं तेसि ताईं अल्लाह खे यादि कयूं, अल्लाह पाक जो भले थोरो ई सही ज़िक्र कयूं। या रह पिरन वट या कर पिरन सदी पचार, या रह पिरन वट या कर पिरन सदी पचार, इनी बिनी धार शल कादर कंहिंखे न करे। जेसि ताईं जीअर आहियूं तेसि ताईं पंहिंजे पुल रब खे यादि कयो, सुभान अल्लाह सां यादि कयो, अल्हम्दुलिल्लाह सां, अल्लाहु अकबर सां, ला इलाहा इल्लल्लाह सां, निमाज़ सां। पोइ जेकॾहिं तूं रब करीम खे यादि कंदे, इंशाअल्लाह रब बि तोखे कोन विसारींदो। फज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूनी वला तकफुरून। अवां मूंखे यादि कयो, मां रब खे यादि कयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, साईं काज़ी हबीबुल्लाह वारनि जो अॼु बि नालो रोशन आहे। साईं काज़ी मोहम्मद सुलेमान रहमतुल्लाह अलैह वारनि जो अॼु बि नालो रोशन आहे। कहिड़नि जा नाला खणा? साईं मुहियुद्दीन बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, ॿिया जेके बुज़ुर्गनि अॼु बि उन्हनि जा नाला ज़िंदा आहिनि, अॼु बि उन्हनि जो ज़िक्र ज़िंदा आहे। अॼु बि मुंहिंजा प्यारा उन जा नाला अदब सां था खणूं, उन्हनि जे मथे कुंभा ठहिया पिया आहिनि। छाजे लाइ? जो रब थो फरमाए, इहे दुनिया में मूंखे यादि करे करे वञी सुता आहिनि, हाणे इहे आराम कनि, इन्हनि जो क़यामत ताईं ज़िक्र हलाइण मां रब करीम जो कमु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भली हू आराम कर, मां उन्हनि जो नालो रोशन कर, मां उन्हनि जो ज़िक्र हलाई। हिया अल्लाह पाक जो ज़िक्र। ऐं ॿी जेका मुआयत पई, वरफाना लक ज़िक्रक, अल्लाह से फरमाए तो मुंहिंजा महबूब बेशक मुंहिंजो ज़िक्र वॾो आहे, बुलंद आहे। नंढा वॾा मूंखे यादि कनि था, मूंखे सारीनि था, मूंखे बाॾाइनि था, पर मां रब जो ऐलान कयां, वरफाना लक ज़िक्रक, मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे उचो करे छॾियो आहे। पहिरीं ॻाल्हि ज़िक्र ख़ुदा, हाणे ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तुंहिंजे ज़िक्र खे मां रब बुलंद करे छॾियो। केतिरो बुलंद? अल्लाह पाक फरमायो, मुंहिंजा हबीब ज़िक्रो का ज़िक्री, तुंहिंजो ज़िक्र मां रब जो ज़िक्र ॻाल्हि साॻी आहे। जेकॾहिं कंहिं तो महबूब खे यादि कयो, सम्झो उन मां रब खे यादि कयो। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, महबूब पुछो हूंदो
अल्लाह से जिक्र त अवां जो वॾो आहे छर जंग में केॾा तेॾा सभु कुझ चवे अल्लाह अल्लाह अवां था चओ त जिक्र तुंहिंजो वॾो आहे अल्लाह पाक ज़ाहिर जवाब ॾिनो हूंदो मुंहिंजा महबूब मूंखे माण्हू वण टिण पखी जानवर हर शइ मूंखे यादि कंदी आहे मुंहिंजो ज़िक्र कंदी आहे पर मां इन्हनि सभिनी जो रब थी तो मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो आहियां सुभान अल्लाह सॼो क़ुर ज़िक्र मुस्तफ़ा क़ुर पाक में अहिड़ी आयत ई कान्हे जंहिंमें महबूबन करीमन जो ज़िक्र न शान न प्यारा मुसलमान भाइरो अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस तहलवी रहमतुल्लाह अलैह कई मुंहिंजा प्यारा साईं मौलाना हबीब अहमद दामत बरकात मौला आलिया वटि पढ़ियो आहे को साईं काजी मजीद जे मदरसे में पढ़ियो आहे को साईं काजी मोहम्मद सुलेमानी जे मदरसे में पढ़ियो आहे को उथल विंदर में पढ़ियो आहे को कराची में पढ़ियो आहे पर जंहिं बुज़ुर्ग जो हवालो पियो ॾियां इहो शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह सॼो इल्म मदीने शरीफ में पढ़ियो आहे अल्फ खां ये ताईं सॼी तालीम मदीने में वरिती प्यारा मुसलमान भाइरो मदीने में पढ़ी जॾहिं साईं फारिग थियो हाणे उसूल इहो आहे साईं नामुल्ला कोटे पढ़ी आया फारिग थिया त उस्तादनि मोकिलियो वञी ॻोठ में दीन जी ख़िदमत कयो हाणे हलो घर साईं घर कोन आयो बल्कि इरादो करे वेठो त मां मदीने में रहां मदीने में रहो मदीने पाक जी खिदमत कयो हर को चौंदो आहे जिसकी न कयामत तक अल्लाह सहर होवे जिसकी न कयामत तक अल्लाह सहर होवे ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लामा शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह इरादो बदो तमाम मदीने में रहां मदीने पाक जी खिदमत कयां मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो रात जो इरादो करे सुतो पियो आहे मदीने शरीफ में मदीने पाक में सुतो आहे रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में ज़ियारत करे दुआ कयो अहिड़ी रात अचे जो पाण खे बि महबूबन जो दीदार थिए कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे साईं सुतो पियो आहे वद्दुहा वारो चेहरो वल्लैल वारा जुल्फ यासीन वारी सूरत लामरुक वारी जवानी
मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत शेख अब्दुल हक देलवी रहमतुल्लाह अलैह के जियारत कराए पान फरमायूं अब्दुल हक तो इरादो बदो आत्माने मदीने में रहा मदीने में खिदमत कया रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में रसूलुल्लाह रोज़े जो हुजा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल मर जो हुजा मेहमान मदीने में दरियो दरवाजा दिल मर जा दरियो दरवाजा दिल मर जा वता चुम दो दीवारों दर वता चुम दो दीवारों दर अचे आसास अखड़िल के लहे अरमान मदीने में साईं बरबाद तो इरादो कयो तमाम मदीने रहा जी साईं साईं करीमन फरमायो ने ये कर हिकिड़ो फैसलो जेकॾहिं मदीने में रहंदे तो मुझो रोज़ो ॾिसंदी मस्जिद नबवी ॾिसंदी ॿियूं ज़ियारतूं कंदी पर जेकॾहिं ॻोठ दिल्ली हिंदुस्तान वञी ॿार पढ़ाईंदे माण्हू मुस्लमान कंदे नमाज़ी बनाईंदे अल्लाह जे बानन के सुधारींदे त अब्दुल हक बुध हिते रोज़ो मस्जिद ॾिसंदे दिल्ली में वञी दीन जो कम कंदे त रोज़ मां रसूलुल्लाह खे ॾिसंदे रोज़ तो के दीदार इता मालूम थियो त पढ़ण पढ़ाइण भी महबूबन खे वॾो पसंदि आहे ये जेके आलिम पढ़ाइनि था हाफ़िज़ पढ़ाइनि था जेके शागिर्द उन अल्लाह जो कलाम सिखनि था पढ़नि था अर्रहमानु अल्लमल क़ुरआन अल्लाह से फरमाए तो मां रब रहमान पंहिंजे हबीब के कुरान सिखायो माना कुरान पढ़न अल्लाह जे महबूब जी सुन्नत पढ़ाइण रब करीम जी सुन्नत आहे मिसाल तो ॾियां तो साईं शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह साईं जी हुकुम सां हिंदुस्तान हली आयो हिंदुस्तान में मदरसो खोलियो ॿारनि खे पढ़ायूं साईं शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जेसिताईं मां जीअरो हुयुसि दुनिया में तेसिताईं अहिड़ी राति न गुज़री जंहिंमें मूं अल्लाह जे महबूब खे ॾिठो रोज़ दीदार रोज़न हाणे एॾो वॾो आलिम उहो थो बयान फरमाए हुज़ूरी आलिम फरमाए तो मां हिकिड़े ॼाणे इरादो कयो अल्लाह जो क़ुरान पढ़ा पर हिन नमूने सां पढ़ा त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी यानी अलहम्द खां वठी वन्नास जे सीन ताईं सॼो अल्लाह जो क़ुरान पढ़ा पोइ उहे आयतूं धार कयो जंहिंमें शान मुस्तफ़ा न आहे ज़िक्र मुस्तफ़ा न आहे उहे आयतूं धार कयो जंहिंमें आमिना जे लाल जी तारीफ़ ज़िक्र हुजे इन तरतीब सां पढ़ा उहे कुरान जो आयतूं धार कया जंहिंमें शान न आहे जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा न आहे ऐं उहे आयतूं धार कया जंहिंमें ज़िक्र मुस्तफ़ा आहे जंहिंमें शान मुस्तफ़ा अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह पान फरमाइनि था पिया मां
सुमनी नमाज पढ़ी खुदा जो कुरान खोलियो हाणे आयतूं ॾिसण शुरू कयूं ॾिसंदो पियो वञा पढ़ंदो पियो वञा ताजो वञी कुल आऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास इली सूरत ते पथ खुदा जो कसम एड़ी सूरत नजर कान आई एड़ी आयत नजर कान आई एड़ो कलमू नजर कोन आयो जंहिंमें रब पंहिंजे महबूब जो ज़िक्र न कयो हुजे सॼो क़ुरान ज़िक्र मुस्तफ़ा भरियो ज़िक्र मुस्तफ़ा त रब करीम फरमाए मुंहिंजा महबूब सॼो क़ुरान त तुंहिंजो ज़िक्र आहे उन खां अलावा माण्हू जानवर पखी सारी मुंहिंजी मखलूक मां रब जो ज़िक्र कंदी आहे मां रब वरी तो मिठे मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो आहियां तुंहिंजो शान बयान कंदो आहियां तुंहिंजे ज़िक्र खे बयान कंदो आहियां क़ुरान भरियो पियो आहे अल्लाह पाक फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन या अय्युहन्नास कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना मूं तुंहिंजे ज़िक्र खे वधायो मां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो एतिरो बुलंद कयो आहे जो तोखे जेकॾहिं कोई यादि थो करे उन सम्झ मां रब खे यादि कयो जेको तुंहिंजी इताअत करे उन गोया मां रब जी इताअत कई जॾ तुंहिंजो चवण कयो उन्हनि सम्झो त मां रब करीम जो चवण कयो वरफ़अना लक ज़िक्र मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे तमामु बुलंद फरमाए छॾियो हाणे अल्लाह साईं खे जेके यादि कनि था अल्लाह अल्लाह कनि था भली ॻाल्हि रब उनखे यादि करे थो उनजा रुतबा वधाए थो पर महबूबनि करीमनि जो ज़िक्र अहिड़ो बेमिसाल ज़िक्र आहे जेको ज़िक्र कंदो आहे न ख़ुदा उनखे बि बुलंद करे छॾे उनजो बि नालो रोशन से मौलाना मोहम्मद शफीओ कानवी रहमतुल्लाह हलियो वियो आहे पर अॼु बि दिलनि में जीरो जीरो से मौलाना दोस्त मोहम्मद साहब बुलबुल सिंध साईं सुल्तानुल वाइज़िन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह ॿिया जेके बि आलिम आहिनि जिन महबूबनि करीमनि जो ज़िक्र माण्हुनि खे ॿुधायो उहे भले हलिया बि विया आहिनि पर उन्हनि जो ज़िक्र अॼु बि हले थो उन्हनि जा ज़िक्र ज़िंदा जिन महबूब करीम जो ज़िक्र क़बर में जॾहिं वेंदासीं बुखारी मुस्लिम शरीफ जी हदीस आहे त मलाइक हिकिड़ो सुवाल कंदा ॿियनि किताबनि में ॿिया सुवाल पर उते हिकिड़ो सुवाल मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल ऐं मरी अचण वारा दुनिया में 9 साल 20-30 जेतिरो अरसो रही आयो आई तो मदीने जे मीर जी तारीफ़ केतिरी कई तू महबूबन करीमन जे बारे में छा चवंदो ऐ वाइज़ी ऐ खतीब ऐ आलिम तो इल्म बि पढ़ाया गला खोले खोले तो वाइज़ ॿुधाया असां तोखां पुछूं था तुंहिंजे वाइज़नि में मुस्तफ़ा जी तारीफ़ केतिरी हुई साईं करीमन जो शान केतिरो जंहिंजे दर तां तोखे सभु कुझु मिलियो मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है कसम है खुदा की खुदा खुद मिला है कसम है खुदा की खुदा खुद मिला है प्यारा मुसलमान भाई जंहिंजे दर तां रमज़ान मिलियो जंहिंजे दर तां क़ुरान मिलियो जंहिंजे दर तां इस्लाम मिलियो जंहिंजे दर तां सभु कुझु मिलियो पर रब रहमान बि महबूबनि जे दर तां मिलियो उन महबूब जो ज़िक्र
उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ जेको कंदो आहे रब उनखे बि आला करे छॾे, उन जे ज़िक्र खे बि बुलंद फरमाए। ज़िक्र मुस्तफ़ा ज़िक्र ख़ुदा हाणी मौला अली शेर रज़ी अल्लाह जिन जी अॼु तारीख़ शहादत खुश नसीब पहिरियों नमाज़ी नंढर में पहिरियों ईमान आणण वारो जवान, कंहिंखे पी पाले, कंहिंखे मासी, कंहिंखे चाची, कंहिंखे अम्मा, पर मौला अली शेर ख़ुदा खे महबूबन पालियो, साईं करीमन परवरिश कई। प्यारा मुसलमान भाइरो जम्मते जाम हैदरे करार मुश्किल कुशार रज़ी अल्लाह तआला अन्हु एड़ो जवान जंगे ओहद में कुछ काफर हा, उन जे हथन में तलवारूं हुयूं, जेॾां ते पलटी खाधऊं ते मुसलमाननि जो वॾो नुक़सान पे कयूं। उहो जथो साईं करीम ॾे पलटी पियो ख़त्म करण जे लाइ माज़ल हज़रत मौला अली साईं जी निगाह साईं तलवार शेर ख़ुदा हलाई, उहे जेके पहलवान हा उन काफर सभिनी खे ढेर करे छॾियो। जिब्रील अमीन लही आयो, मुंहिंजा महबूब अॼु त अली कमाल करे छॾियो। फरमायूं कमाल कीअं कोन कंदो, अली मूं मजो आहे, मां अली मजो। त जिब्रील अमीन अर्ज़ कयो सुनो आऊं पवां मजो, आऊं पवां मजो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर करार मौला अली शेर ख़ुदा अञा पंहिंजे अम्मा जे बतन में पेट मुबारक में आहिनि। साईं करीमन जी उम्र 32 साल हुई। साईं जॾहिं बि मौला अली साईं वारनि जे घर जे दर ते ईंदा हा, मौला अली साईं जी अम्मा उथी भी रसूलनि जे सरदार जो इस्तक़बाल कंदी हुई। अली साईं जा जेके मामा हा उन्होंने इतराज़ कयो, असांजी भेण तूं रिश्ते में चाची आई, रिश्तो तुंहिंजो वॾो। जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम नबी साईं त नबूवत जो ऐलान कयो कोन, जॾहिं मोहम्मद अचे थो तूं उथी थी बीहे, असांखे सुठो कोन लॻे। अली साईं जी अम्मा फातिमा बिन्त असद रज़ी अल्लाह तआला अन्हा चवण लॻी, मुंहिंजा भाइरो मुस्तफ़ा महबूब मदीने जे मीर जे चेहरे में अलाए कुदरत वारे छा रखियो आहे। जॾहिं बि मुंहिंजे घर जी चाठ ते कदम रखंदो आहे, मुंहिंजे जिस्म में अहिड़ी ताक़त आहे जेका मूंखे उथारींदी आहे। मुंहिंजी मां उथी भी रसूलनि जो सरदार आयो आहे, रसूलनि जो सरदार आयो आहे। पोइ मां उथी इस्तक़बाल जे अहिड़ी ॻाल्हि अधी अहिड़ी ॻाल्हि आहे त असां ट्राई ख़ातिर तुंहिंजा हथ ॿधूं था, पेर बि ॿधूं था, पोइ लिकी वियूं था। जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो ॾिसूं तोखे कहिड़ी ताक़त थी उथारे। हिननि ईअं बि कयो, छुपी वेही रहिया, भेण जा हथ पेर ॿधा पिया। जॾहिं आमिना जो लाल चोठ ते कदम रखण लॻो, मिठाई सां फरमायो, 9 नीयर ॾावणियूं पधुरो पेंद पियास। जॾहिं सजण ॾिठास त शिरक छनायस हिकिड़े। जॾहिं साईं आयो ज़ंजीरूं टुटी वयूं, हथ कॾूं निकिरी वयूं, महबूबनि जे लाइ उथी बीठी। इहा ताक़त कहिड़ी? मौला अली मुश्किल कुशा जी ताक़त, हैदर सोने जी ताक़त। अली नारा
लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता तो दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है, तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है। मुझा प्यारा वो सुनो है जंहिंजो ॼमण काबे में, जंहिंजी शहादत ख़ुदा जे घर बस, अहिड़ो रुतबो अॼु ताईं कंहिंखे मिलियो ई न आहे जहिड़ो रुतबो दुनिया मां मौला अली साईं खणी वियो, हैदर करार खणी वियो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, असांजे घर जॾहिं बि मौला अली साईं ईंदो त मुंहिंजो बाबो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मौला अली साईं जे चेहरे में बि प्यार निहारींदो, ॿियो कमकार कुझु बि न, सिर्फ़ु अली साईं जे चेहरे में बि निहारींदो। मूं हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कयो, बाबा जॾहिं बि हैदर करार अचे थो त तव्हां मौला अली साईं खे निहारींदा रहंदा आहियो, छा ॻाल्हि? सोने अबू बकर सिद्दीक़ फरमायो, मुंहिंजी न्याणी ख़ुदा जो कसम मां अबू बकर हिननि कननि सां ॿुधो आहे, मदीने जे साईं फरमायो अन नज़रो इला वजह अली इबादा, हिकिड़े पासे भी मस्जिद में नफ़ल पढ़, ॿिए पासे मौला अली साईं जो दीदार कंदो कन। इबादत जहिड़ा दीदार ॻाल्हि सही आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु दोस्तो गदीर खुम में साईं करीम हज करे वापस पिया, गदीर खुम हिकिड़ी जाइ आई, साईं फरमायो सभई वियो, उते साईं ॿ टे आम ॻाल्हियूं कयूं, कहिड़ियूं? हिकिड़ी ॻाल्हि फरमायूं हैदर करार हलिया, अली साईं आयो, साईं करीम हथ वठी ऐं हीअं हथ बुलंद करे पाण फरमायूं जेकॾहिं मोमिन आयो, अॼु खां पोइ जिन जो मां मुस्तफ़ा मौला आहियां, मुंहिंजो अली बि उन्हनि जो मौला आहे, उनजो मौला। वरी फरमायूं ऐं मुंहिंजा उम्मतियो, मां दुनिया छॾे वञा पियो पर अवां में ॿ शयूं छॾियो वञो, ॿ शयूं छॾियो वञो, इन्हनि मां हथ न कढिजो, इन्हनि खां परे न थीजो, तव्हां गुमराह कोन थींदा। कहिड़ियूं शयूं? आमिना जे लाल फरमायो हिकु मां अल्लाह जो किताब क़ुरान शरीफ छॾियो पियो वञा, व इतरती ॿुधो आयल बैत पुठियां छॾियो पियो वञा, क़ुरान पाक मां हथ न कढिजो ऐं मुंहिंजे आल बैत मां हथ न कढिजो, ये ॿई तव्हांजी सिफारिश कराए बख़्शराए जन्नत भेड़ो कंदा। क़ुरान जो शान अहल बैत खां पुछ, अहल बैत खां शान पुछ क़ुरान। साईं फरमाए ॿ शयूं भारी छॾियो पियो, मुंहिंजे अहल बैत जो अदब कंदा रहिजो, मोहबत कंदा रहिजो ऐं क़ुरान पाक सां बि मोहबत कंदा रहिजो। जेकॾहिं न को क़ुरान कोशिश के न पढ़ी सघे, सुबुह जो उथी वाह वज़ू क़ुरान खे खोलींदो आहे, सीने सां लॻाईंदो आहे, तब क़यामत ॾींहुं ख़ुदा जो क़ुरान अल्लाह पाक वटि शाहिद ॾींदो, मौला पढ़ियल कोन हो पर मोहबत कंदो, तुंहिंजो क़ुरान तुंहिंजो कलाम सम्झी मूंसां मोहबत कंदो। असां सादा सगोरा वेठा आहिनि, सैयद 1400-1500 साल गुज़री विया, पर अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असां उन्हनि जो अदब था कयूं
एहतराम था कयूं छाजे लाइ ये सैयदन महबूबन करीमन जे लड़ीअ मजा अहल बैत लड़ीअ मजा इहो अदब असांजो हिते बि खटाईंदो आख़िरत में बि खटाईंदो आख़िरत में क़ुरान पाक जो अदब था कयूं क़ुरान मजीद सां मोहबत था कयूं इहा मोहबत इहो अदब हिते बि असांखे कामयाब कंदो आख़िरत में बि असांखे कामयाब रमज़ान शरीफ़ जो आख़िरी ॾोह उनजो बि हिकिड़ो ॾींहुं अॼु ख़ैर जो पूरो थियो ॿियो ॾींहुं बाक़ी 7 या 8 ॾींहं रहिजी विया दोस्तो ही अहिड़ो महीनो आहे जॾहिं ईंदो हो त महबूबन करीमन असहाबन सगुरनि खे ख़िताब कंदा महबूबन साईं फरमाईंदा गुलामो अहिड़ो महिमान पियो अचे जो वाह जेको अवां जो इस्तक़बाल कंदो अवां वरी उनजो इस्तक़बाल कंदो साईं केरु साईं फरमा रमज़ान शरीफ़ इहो अहिड़ो महिमान जंहिं राति अवां वटि अची सलाम कंदो यानी चंड ॾिसबो हेॾा रमज़ान दाख़िल थी वियो उन राति मोमिन मुस्लमान ख़ुदा बख़्शे छॾी पोइ वरी पाण फरमायो ॾिसो कमाल जंहिंजी पहिरीं राति एॾी शान वारी उनजी ॿी राति केॾी शान वारी उनजी टी राति केॾी शान वारी उहो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें रब शैताननि खे बंदि कंदो आहे तव्हां त मुंहिंजा बाना मूंसां खुली मिलनि मुंहिंजे वेझा सही माना रोज़ा रखनि क़ुरान पढ़नि हूअं त चवंदा बसि शैतान खारे छॾे शैतान हीअं कयो अलाह से इहो बहानो ख़तमु करण जे लाइ बाक़ी रमज़ान में शैतान बंदि करे छॾियो त ॿारनि खे इहो बहानो न मिले मौक़ो न मिले त शैतान हीअं कयो न असांजी सोलह जे लाइ अल्लाह पाक सरकश शैतान बंदि करे छॾियो दोस्तो हाणे मेलो खुटे पियो रमज़ान वञे पियो जॾहिं मेला लॻंदा आहिनि चीज़ूं महांगियूं हूंदियूं आहिनि जॾहिं मेला टुटंदा आहिनि पोइ वापारी हलंदा आहिनि घरनि ॾे ऐलान कंदा आहिनि हाणे सस्तो सौदो आहे 10 वारी शइ 5 में 20 वारी 10 में खणो 50 वारी 55 में बि खणो असांजो किरायो भाड़ो बचायो असां वञूं पिया वरी या नसीब रमज़ान बि हाणे ऐलान पियो करे असां वञूं पिया बाक़ी थोरा ॾींहं जा महिमान आहियूं कुझु न कुझु करे वठो पोइ रमज़ान में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो था त 70 फर्ज़नि जे बराबरि हिकिड़ो नफ़ल पढ़ त फर्ज़ जे बराबरि आहे हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ त लख दफ़ा सुभान अल्लाह जे बराबरि आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼो महीनो रहमतुनि बरकतुनि मां भरियो पियो आहे बाक़ी 7-8 ॾियारा इन में बि कुझु महिनत कयो हाणे मुंहिंजा प्यारा हिसाब किताब आहे कान जेको आयो ॿेड़ई समुंड पंहिंजे मौज ते समुंड वारियूं लहरूं रमज़ान शरीफ़ अल्लाह पाक असां ऐं तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए पंहिंजे माउ पीउ जो अदब कयो नमाज़ जी पाबंदी कयो अल्हम्दुलिल्लाह असांखे शहीद हूं बि यादि आहे अदा शहीद बरकत जो रहमतुल्लाह पर जॾहिं बि आहे मोह कंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण असां सां गॾु थो हले उन जूं मोहबतूं असांखे यादि अलाह कंदो शहीद आहे इमाम हुसैन जे पाड़े में हूंदो सोने हुसैन जी जमात में उन जे लाइ आउं ही शेर ई पढ़ी सघां थो जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रोअंदियूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रोअंदियूं रहियूं वॾ फुड़े वांगे प्रिय जे
वॾ फुड़े मांगे अदा बरकत जे तॾे ते रोजूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रोजूं रहियूं मूं चयो अखड़ियूं अजाया मूं चयो अखड़ियूं अजाया हुलहंगामा छॾियो पर मुठियूं कीअं माठ कल पर मुठियूं कीअं माठ कल जेके सूर में सड़जूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रोजूं रहियूं लुड़क नैणनि जा समूरा लुड़क नैणनि जा समूरा बंद टोड़ींदा रहिया लुड़क नैणनि जा समूरा बंद टोड़ींदा रहिया हसरतूं हसरतूं अदा बरकत जो तूफान बणजी साह में फरजूं रहियूं आस जा मोती अञा के आस जा मोती अञा के आस में रहिजी विया आस जा मोती अञा के आस में रहिजी विया अदा बरकत जो दीदार थींदो इहे चरियूं चवंदियूं रहियूं शहीद जो दीदार थींदो इहे चरियूं चवंदियूं रहियूं या नबी सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह वक्त जो चमके सितारो हाज़री जो थिए इशारो ॾिसी तुंहिंजो रौज़ो प्यारो लई वञे दिलनि तां मुझारो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अल्लाह साईं अदा मोहम्मद अमीन ऐदी संदसि घर वारनि पुटनि जी तरफ़ां ही ख़ैरात जो प्रोग्राम थियो रोज़ो इफ्तारी जो प्रोग्राम थियो सभु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा तुंहिंजो ज़िक्र थियो तुंहिंजे महबूब जो ज़िक्र थियो मौला अली साईं जो ज़िक्र थियो शहीद बरकत जो ज़िक्र थियो ये सभु ज़िक्र क़बूल फरमा इन्हनि जे सदके या अल्लाह ही मेड़ा को क़बूल फरमा ही ॻोठ राज सभु आबाद शाद जेके बि प्रोग्राम महफ़िल जलसे में आया बच्चन ॿारनि सूदो आबाद हुजनि या अल्लाह इन्हनि खे ख़ुशहाली नसीब इन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं रहमतूं अता फरमा जेके बि हिन इलाइक़े मां गुज़ारे विया सभिनी खे असांजी अॼोकी दुआ में शामिल फरमा अदा मरहूम शहीद शौकत बारून जो रहमतुल्लाह अलैह उन जा बि दर्जात बुलंद फरमा माइटनि खे सब्र जमील अता फरमा हर मुसलमान जो ख़ैर फरमा हर बीमार जो ख़ैर फरमा हर बेरोज़गार जो ख़ैर फरमा या अल्लाह असांजे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा
आख़िरी 10 रमज़ान जो दोज़ख खां बचण जो असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए असांखे जन्म जी बाहि खां बचाए असांजा हिते हुते बेड़ा पार फरमा अदा मोहम्मद अमीन जा बेड़ा पार फरमा बचन ॿार सूदो आबाद शाद हुजे इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि